ताज़ो क़ौमी असेंबली ऐं सेनेट में मंजूरी खां पोइ कानून की शिकल अख्तियार कंदड़ 26 आईनी तरमीम के सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो। तरमीम के कलदम करार ॾियण जी इस्तदा मोहम्मद अनस नाले दरख्वास्त गुज़ार तरफ़ां सुप्रीम कोर्ट में दाख़िल दरख्वास्त में वफ़ाक़ के धुर बणायो वियो। दरख्वास्त में चयो वियो आहे त पार्लियामेंट के अदालती मामलन ते ओरांगण जो अख्तियार नाहे। सिंध हाई कोर्ट में भी 26 आईनी तरमीम ख़िलाफ़ दरख्वास्त में चयो वियो आहे त आईनी तरमीम मंजूर करे अदलिया की आज़ादी ऐं रूल ऑफ लॉ की भनकड़ी कई वई आहे। आइन जे आर्टिकल 175A में तरमीम करे सुप्रीम कोर्ट के जजिस की मुक़ररी में इंतजामिया की मुदाखलत वधाई वई आहे। अहिड़े क़िस्म की तरमीम अदलिया की आज़ादी ऐं अदलिया के इंतजामिया के मातहत करण आहे। 26 आईनी तरमीम मंजूर थियण खां पोइ चीफ जस्टिस की मुक़ररी लाइ 12 रुकनी पार्लियामानी कमेटी क़ाइम। नोटिफिकेशन जारी। सेनेट में 4 ऐं क़ौमी असेंबली में 8 मेंबर नामज़द फारूक एच नाइक, आज़म नसीर तारड़, कामरान मुर्तज़ा ऐं बैरिस्टर अली ज़फ़र मेंबर तौर शामिल। नवीद कमर, राजा परवेज़ अशरफ, ख्वाजा आसिफ, एहसन इकबाल, शाइस्ता परवेज़, बैरिस्टर गोहर, साहिबज़ादा हामिद रज़ा ऐं राना अंसार भी कमेटी जो हिस्सो हूंदा। पार्लियामानी कमेटी जो पहिरियों इजलास अॼु शाम 4 वॻे तलब। तहरीक इंसाफ ख़ास पार्लियामानी कमेटी के इजलास का धार रहण जो ऐलान करे छॾियो। PTI की सियासी कमेटी के इजलास की पधराई मूजिब 26 आईनी तरमीम ते पार्टी पॉलिसी खिलाफ वोट ॾींदड़ मेंबरन खिलाफ सख्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी। मुल्क के मौजूदा सियासी ऐं मुआशी सूरत हाल जो जाइज़ो। इजलास में 26 आईनी तरमीम ते विचारियो पियो वञे। इजलास में हज पॉलिसी 2025 समेत 11 नुक़ती एजेंडा की मंजूरी ॾियण जो इम्कान। पाकिस्तानी वफ़द जी वॉशिंगटन में IMF अख्तियारन से मुलाकात। नाणे वारो सेक्रेटरी ऐं गवर्नर स्टेट बैंक मुलाकात में शामिल। वफ़द जे टैक्स बुनियादन ते वाज़ ऐं सूबाई ज़रई आमदनी टैक्स ते ब्रीफिंग। वफ़द पारां वफ़ाक़ी टैक्स में हम आहंगी सब्सिडीज़ में तवाज़ुन ते भी ब्रीफिंग ॾिनी वई। मुलाकात में निजी शोबे की तरक्की की रफ्तार तेज़ करण ते इतफ़ाक़। IMF मूजिब पाकिस्तान सुधारन के मुस्तकिल तौर ते यकीनी बणाए ख़ानगी शोबे की तरक्की के अमल में भी तेज़ी आंदी वञे। एशियाई तरक्याती बैंक पाकिस्तान के शहरी इलाइक़नि में रहण के नाकाबिले करार ॾेई छॾियो। एशियाई तरक्याती बैंक तरफ़ां पाकिस्तान नेशनल अर्बन असेसमेंट रिपोर्ट जारी। रिपोर्ट में चयो वियो आहे त पाकिस्तान जा शहरी इलाइक़ा ज़िंदगी गुज़ारण जे क़ाबिल न आहिनि। वधंदड़ आबादी, वणनि जी घटि पोखाई ऐं सहूलियतुनि जी खोट सबबि शहरी इलाइक़ा रहण जे क़ाबिल न आहिनि। म्यूनिसिपल इंतज़ामिया ज़मीन जे सही तरीक़े सां प्लानिंग ऐं मैनेजमेंट न करे रही आहे। PTI अॻवान आज़म सवाती की गिरफ़्तारी खां पोइ ज़मानत वारी दरख्वास्त मंजूर कई वई। इस्लामाबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत आज़म सवाती ख़िलाफ़ D चौक ते एहतजाज करण वारे केस की ॿुधणी कई। अदालत आज़म सवाती की 20,000 रुपयनि जे मुतलक़ एवज़ ज़मानत मंजूर कई। कारसा साईं केस के जवाबदार औरत नताशा जी जुडिशल मजिस्ट्रेट ओभर कराची की अदालत में हाज़िरी। जवाबदार औरत खिलाफ मनशियात केस की ॿुधणी थी। जवाबदार औरत नताशा मुड़ुस सां गॾु अदालत में पेश थी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते नताशा की हाज़िरी यकीनी बणाइण जो हुकुम ॾिनो। केस की ॿुधणी कार्रवाई बिना 26 अक्टूबर ताईं मुलतवी। कोयटा में अणॼातल हथियार बंदन की फायरिंग में पीउ पुट समेत 3 ॼणा क़तल। सरकी रोड ते मोटरसाइकिल ते सवार हथियार बंदन कार मथां जदीद हथियारन सां फायरिंग कई। मारिजी वियलनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया। सुञाण न थी सघी। पीर वसण भरिसां मेरान हाईवे ते ट्रक ऐं मज़दा में टक्कर। हिकु ॼणो फौत, 5 ज़ख़्मी। फौत जी सुञाणप नूरल सोलंकी नाले सां थी। ज़ख़्मियुनि खे ताल के अस्पताल पहुचायो वियो। हब भरिसां भवानी का वारे इलाइक़े में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर। हिकु ॼणो फौत, 1 ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल। पने आकिल वेझो बाइजी थाने की हद में अगवा थी वियल 2 ॼणा बाज़ियाब थी घर पहुची विया। बाज़ियाब थियन में अब्दुल कुद्दूस ऐं इफ्तिखार जसकानी शामिल। गंबट में 2 महीना अॻु भिटाई चौक तां दुकान ते लॻल 2.5 करोड़ रुपयनि जे धाड़े वारे वाक़े ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते शटर बंद हड़ताल। मुख़्तलिफ़ बाज़ारुनि में कारोबार बंद। शहर में अमन की बहालीअ लाइ धाड़े ख़िलाफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां फूलबाग खां प्रेस क्लब ताईं रैली पिणु कढी वई वञे। अॼु ऐं सुभाणे उमरकोट थरपारकर में गजगोड़ सां बरसात जी अॻकथी। कराची में 27 अक्टूबर खां पोइ गर्मी घटिजण जो इम्कान। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ मूजिब कराची में गुज़िरियल शाम खां सामुंडी हवाऊं कुझु बहाल थियूं आहिनि। कराची में उतर खां हल्की बर रफ़्तार सां हवाऊं गुली रहियूं आहिनि, जंहिंमें घिम 78% आहे। मारूड़नि जे दर्दनि ऐं पीड़ाउनि जी शाइरी जो रंग ॾींदड़ नामियारे शाइर सरवेज़ सजावलीअ खे विछड़े 17 वरिया विहामे विया। बेपहुच कुड़मियुनि ऐं पोहरतनि जे हामी सरवेज़ जी अॼु
सिजावल में 17वीं वरसी मल्हाई पई वञे। सरवेद सिजावली जी शाइरीअ में मिसकिन माण्हुनि जा अहंज बि शामिल आहिनि त संदसि शाइरी में सिंध जे सूंह जी